रहमान रहीम अस्सलाम वालेकुम इदिन सिरातल मुस्तकीम। हिकिड़ो उस्तादु हुयो। उस्ताद क्लास में हिकिड़े छोकिरे खे चयो त तूं उथी बीह ऐं सबक़ु ॿुधाए। उन छोकिरे उहो सबक़ु पढ़णु शुरू कयो। सबक़ु पढ़ण जे दौरान उन छोकिरे ग़लती जो कई त उन उस्ताद हुनखे दड़का ॾिना त उहो छोकिरो रोअणु लॻो। थियो त उन क्लास में हिकिड़ो उस्तादु आयो। उन छोकिरे खे रोअंदे ॾिठो त हुनखे सम्झाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल पेश कई। उस्ताद पंहिंजे खीसे मां 100 जो नोट कढियो ऐं उन नोट ॾे इशारो करे चयईं, जेकॾहिं हीउ तव्हां मूं कंहिंखे ॾिनो वञे त तव्हां मूं केरु वठंदो? त समूरे क्लास उस्ताद जे साम्हूं पंहिंजा हथ मथे कया त उन नोट खे वकड़ ॾियणु शुरू करे ॾिना ऐं उनखे ख़राबु करण जी कोशिशि कई। जॾहिं उन नोट खे वकड़ पूरा थी विया त वरी उस्ताद इशारो कयो त हीउ नोट कंहिंखे खपे। शागिर्दनि वरी हथ खयां त साईं इहा रक़म या पैसा या 100 जो नोट असांखे ॾियो। उस्ताद वरी उन 100 जे नोट खे वकोड़णु शुरू कयो ऐं उन जी हालति ख़राबु करण जी कोशिशि कई। ऐं जॾहिं उहो मुकमल तौर ते वकोड़जी वियो त वरी उस्ताद इशारो कयो त हीउ नोट कंहिंखे घुरिजे। त उन्हनि शागिर्दनि चयो, साईं असांखे घुरिजे। उस्ताद उन छोकिरे ॾांहुं इशारो करे चयो त जेकॾहिं हिन 100 जे नोट सां या रक़म सां या पैसनि सां तव्हां ॿाहिरि का शइ ख़रीद कंदव त तव्हां ख़रीद करे सघो था, छो जो एतिरे लुहाइण खां पोइ उनखे ख़राबु करण खां पोइ उन जो वैल्यू ख़राबु थींदो या न थींदो? त शागिर्दनि चयो, बिल्कुलु न सर, इन जो वैल्यू कंहिं बि क़िस्म जो ख़राबु न थींदो। उन छोकिरे ॾांहुं इशारो करे चयो त जेकॾहिं कंहिं नोट जी या कंहिं रक़म जी या पैसनि जी उनखे जेकॾहिं असां ख़राबु हालति कयूं था त उहो पंहिंजो वैल्यू या पंहिंजो क़दुरु या पंहिंजी क़ीमत नथो विञाए, त पोइ इंसानु कंहिंजे दड़कनि सां, कंहिंजी तोहमत सां, कंहिंजे इल्ज़ामनि सां ईअं छो थो महसूसु करे त हुन जी इज़त घटि थी थिए या हुन जो रुतबो घटि थो थिए। हुननि खे इहो बि ॿुधायो त तव्हांजो वैल्यू, तव्हांजो रुतबो, तव्हांजी अहमियत तव्हांजे अंदरि ई मौजूदु हूंदी आहे। जेसिताईं तव्हां पंहिंजी अहमियत, पंहिंजी इज़त तव्हां पाण नथा विञायो, तेसिताईं कंहिंखे बि को हक़ु न आहे त तव्हांखे को नुक़सानु पहुचाए सघे या तव्हांखे डिग्रेड करे सघे या तव्हांजो वैल्यू घटाए सघे।